टाउन कमेटी रेरोलाल स्टेशन जो बजट इजलास टाउन कमेटी के चेयरमैन मोहम्मद कासिम अब्दो जी सदारत में थियो। इजलास में साल 2023-2024 लाइ 11 करोड़ 99,79,334 रुपयनि जी बजट पेश कई वई, जेका समूरनि मेंबरनि जी गॾियल राय सां मंज़ूर कई वई। बजट में कुल ख़र्च जो काथो 11 करोड़ 84,34,000 रुपया लॻायो वियो। पघारुनि जी मद में 4 करोड़ 30 लख रुपया, राहतुनि जी अदायगी लाइ 77,25,000 रुपया, बजट में तामीराती कमनि जी मद में 1 करोड़ 12 लख रुपया, समाजी कमनि लाइ 15 लख रुपया मुख़्तस कया विया। बजट इजलास में चेयरमैन मोहम्मद कासिम अब्दो खां अलावा टाउन ऑफिसर एजाज खासकेली, अकाउंटेंट ऑफिसर नसरुल्ला मलिक, ऑफिस सुप्रीडेंट हाफिज अब्दुल वहाब मेमण, वाइस चेयरमैन हाजी सिजावल खोसो, जनरल काउंसलर मोहम्मद हनीफ छुट्टो, जनरल अब्दुल गफ्फार घांगलो, अक़लियती काउंसलर दीवान प्रेमचंद, नौजवान काउंसलर शीराज उमरानी, औरत काउंसलर सनम इकबाल साहिवाल, समीना जसकानी शिरकत कई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।